जोई वेझो काछे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़ोरदार बरसात खां पोइ जाबलू पट्टी मां वही ईंदड़ नयूं वही आयूं। मुख़्तलिफ़ नयूं वही अचण बाद काछे वासियुनि जे चेहरनि ते मुरकूं मोटी पयूं आहिनि। जनत काछे में बरसात खां पोइ उतां जे मन मोहींदड़ मंज़रनि खे ॾिसण लाइ पिणु माण्हू पंहिंजे घरनि मां निकिरी आया। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था जोही में पंहिंजे रिपोर्टर अमर लाशारी खां। जी अमर लाशारी, काछे में बरसात खां पोइ उते कहिड़ी सूरत हाल आहे, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, कीर्तन जे जाबलू सिलसिलनि में बरसातूं पवण खां पोइ नए गाज 10 फुट वही आई आहे ऐं नए गाज समेत जेके ॿियूं नयूं आहिनि, नए नली, नए अंगई, नए नहींग, उहे पिणु वही आयूं आहिनि। न रुगो उहे बल्कि नए गाज मां जेके वाह निकिरनि था, गुल मोहम्मद वाह, राज वाह, सुक वाह, कारो वाह, तोड़े हाजी खान वाह, उहे बि वही आया आहिनि। ऐं इहो वही अचण खां पोइ जेके काछे वासी आहिनि उन्हनि पारां इंतिहाई ख़ुशी जो इज़हार कयो पियो वञे। काछे वासियुनि मूजिबि त जेके नयूं वही आयूं आहिनि उन्हनि जे करे हिकु तरफ़ आबादी थींदी, जॾहिं ॿिए तरफ़ काछे जा जेके वसी तरीन इलाइक़े जा रहवासी आहिनि या संदन माल मता जेको पीअण जो पाणी लाइ परेशान हुयो, उते ज़ेरे ज़मीन पाणी जी सतह में पिणु बहितरीनी ईंदी। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त नए गाज वही अचणु सबबि नए गाज जा जेके ख़ूबसूरत नज़ारा आहिनि या पाणी जूं मौज मस्तियूं आहिनि, उहे ॾिसण लाइ वॾे तइदाद में आस पास जे ॻोठनि जे माण्हुनि जे पहुचण जो सिलसिलो पिणु शुरू थी वियो आहे। जी वॾी महिरबानी तव्हांजी अमर लाशारी, काछे में बरसात खां पोइ वारी सूरत हाल खां आगाह करण लाइ।